हिकिड़े महात्मा पंहिंजे पुट खे ॾिठो त हिन में अञा सूक्ष्म अभिमान आहे। उनजे नज़र में हिकिड़ो तत्वदर्शी महात्मा हो। चई पुट हिकु कमु कर, तूं सुठो आहे, ज्ञानी आहे, तोखे विद्या आहे, अकुल आहे, इल्मु आहे, तूं हिकु कमु कर। छा? तूं वञी कुझु समय हिन महात्मा वटि सिख, तो में अञा ज्ञान ईंदो, तूं अञा वॾो थींदे। अच्छा बाबा, मूंखे त पहिरीं मां सभु वेद शास्त्र पढ़िया आहिनि, ॾाढो मूंखे अनुभव आहे, कई श्लोक यादि आहिनि, चई ॿुधायांव। चई इन खां बि अॻिते वधंदे पुट वञ त सही तूं। बाबा सभु त ईंदो आहे, तूं वञ हिकु बार वञ। बाबा तव्हांजी आज्ञा मञी वञा थो। वियो 1 साल 2 साल 5 साल 8 साल 12 साल वञी करे उते गुरू वटि सेवा कई, महात्मा वटि वैदिक सनातन धर्म सभु भॻवान जी भक्ति, भक्तनि जी कथाऊं, जॾहिं रामायण ॿुधई महाराज, भागवत ॿुधई, भक्तनि जा चरित्र ॿुधई। 12 साल खां पोइ वापसि आयो। पिता पुछियो पुट हाणे ॿुधाए, 12 साल तूं भक्ति कई आहे, गुरुनि जी सेवा कई आहे, ऐं तूं सिखी आयो आहे, ॿुधाए हाणे छा सिखी आयो आहे तूं? तोखे कहिड़ो ज्ञान थियो आहे? 12 साल तूं भक्ति वास कयो आहे। चओ हरे राम। तॾहिं छा त उन सटीक जवाबु ॾिनो। ध्यानु ॾिजो, इहो जवाबु पंहिंजे दिलि ते लिखण जे लाइ। उन महात्मा जे सुपुत्र चयो बाबा अखियुनि में आंसू अची विया, किरी पियो चरणनि ते, बाबा मूंखे क्षमा कजो। अरे पुट तूं त मुंहिंजे दिलि जी मुराद पूरी कई आहे, 12 साल भक्ति करे आयो आहे, न मूंखे क्षमा कजो। कन पकड़े चए थो कि 12 साल भक्ति करे, सेवा करे, गुरुनि जी पढ़ाई करे, मूंखे एतिरो ई ज्ञान थियो आहे कि मूंखे कुझु ज्ञान कोन्हे। 12 सालनि में एतिरो ई सिखियो आहियां कि मूंखे कुझु बि न ईंदो आहे। बसि एतिरी ॻाल्हि आई आहे। बसि पिता गले सां लॻाए छॾियो। पुट ॾाढो जल्दी सिखी वए, 12 साल ॾाढा घटि आहिनि। अरे जन्म जन्म मुनि जतन कराई, अरे कई जन्म गुज़री वेंदा आहिनि। 12 जन्म, 1200 जन्म, 12,000 जन्म, 12 लख जन्म, पर अभिमान न वेंदो आहे तुंहिंजो 12 सालनि में हलियो वॾो क़िस्मत वारो आहे तूं। चओ हरे राम। ॿुधायो त आख़िरी परदो कहिड़ो आहे? इहो ई त आहे। ब्रह्म ज्ञान, आत्मज्ञान, सांख्य योग, जेको बि चओ, विच में जेको परदो आहे इहो ई त आहे मां पढ़े जो। बसि मां। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जेसि ताईं मां आहे तेसि ताईं परमात्मा कोन्हे। ऐं कोई महात्मा ईंदो त इन मां खे कटींदो त परमात्मा प्रकट थींदो।